सेवान का खबर शामिल क्यों पिया तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक पूरे मुल्क जियां कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी नगरी सेवन शरीफ में योम आशुरा के हवाले से आज़ादारी 10 मुहर्रम हराम के दिहाड़े ते करबला के शहीदन के भेटा ॾियण लाइ क़दीमी हुसैनी इमाम बारगाह तां ॿिनि ताज़नि जो मातमी जुलूस बरामद। मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रूटन का गुज़रंदे करबला सैयद साबित अली शाह के पिड़ ते नहर थियो। मातमी जुलूस के रूटन ते मोमनन पारां जगह जगह ते थधे ऐं मिठे पाणीअ जूं सबिलनि जूं कैंपूं क़ाइम ऐं न्याज़ लंगर बि तक़सीम कियो वियो। मातमी जुलूसन में अज़ादारनि पारां सीना ज़नी ज़ंजीरनि सां मातम या हुसैन अलैहिस्सलाम जूं सदाऊं बुलंद। मुहर्रमुल हराम जे पूरे 10 ॾींहनि में निकिरंदड़ मातमी जुलूसन खां अॻु म्यूनिसिपल कमेटी सेवन के चेयरमैन सैयद शहजाद हैदर शाह पारां सफ़ाई सुथराई जा बेहतरीन इंतजाम किया विया। पाण पूरे 10 ॾींहनि में निकिरंदड़ मातमी जुलूसन खां अॻु रूटन जा दौरा कया ऐं म्यूनिसिपल अमले खे सफ़ाई सुथराई लाइ सख़्त हिदायतूं कयूं। या नसीर